अदालत जी रागी मुमताज़ मोलाई ते कावड़। रागी मुमताज़ मोलाई खैरपुर जी अदालत में पेश न थियो। अदालत पारां ॿीहर खेसि 3 जुलाई ते पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। तव्हांखे ॿुधायूं त वकील अरबाब जहांगीर खैरपुर जे सेशन जज मुश्ताक अहमद लगारी जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। दरख़्वास्त में नाज़ प्रोडक्शन जे मालिक रागी मुमताज़ चांडियो उर्फ़ मुमताज़ मोलाई, शाइर अयाज़ बंगर ऐं ॿियनि खे धुर बणायो वियो। वकील कलाम में फ़ैश जुमिला इस्तेमालु करण ते ॼाणायल धुरियुनि ते केस दाख़िल करण जी इस्तदा कई हुई, जंहिं बैदि अदालत रागी मुमताज़ मोलाई खे खैरपुर जी अदालत में पेश थियण जो हुकुम ॾिनो। रागी मुमताज़ मोलाई खैरपुर जी अदालत में पेश न थियो। खेसि ॿीहर 3 जुलाई ते पेश थियण जो हुकुम ॾिनो वियो आहे।